अस्सलाम वालेकुम दोस्तों, जैसा कि आप देख रहे हैं मेरा यूट्यूब चैनल। आप पहले तो मेरे यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करना और बेल आइकन को दबा देना। आज मज़ेदार वीडियो कयूं था स्टार्ट जा व्यूअर अवां जो दिल गुराई मोहब्बतूं अवां जा प्यार असां सां गॾु हूंदा ऐं अवां बि इंशाल्लाह ख़ुशि हूंदा वे ऐं असां बि ख़ुशि आहियूं अल्हम्दुलिल्लाह। असां अॼु बीठा आहियूं कणक ते गंदम ते, पोइ तव्हां उर्दू में इनखे गंदम चवंदा हूंदव त असां बीठा आहियूं त पोइ माना असां अॼु हिकिड़ो माना नंढो मां चयो हिकिड़ी ॻाल्हि शेयर करियां त अॼु ऐं ॿियो बि अॼु मुंहिंजो ॿियों व्लॉग आहे त अॼु उहो बि स्टार्ट कयूं था पंहिंजे ख़ैरु ख़ुशी सां। ऐं अॼु तारीख़ आहे 13 तारीख़ ॿियों महीनो 2023। त मां बि जेकी पहिरियों व्लॉग आहे त उहो बि अॼु अपलोड कंदासीं ऐं अवां जी त ख़ुशि हूंदव। हीअ गंदम आहे तव्हां जेके ॾिसी सघो था, हीअ बि गंदम तव्हां ॾिसी सघो था, हीअ सारी गंदम आहे। ही नाली वाटरी खाला वहींदे हर एक बारे जे तूं माना क्या दिन जो पानी वेंदे वकड़े वगैरह अचे तो माना ॿिया भी खोड़ सारा आहिनि था। तो पहले तो सादा यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कर दो तो सारा दिल नाल तव्हां शुक्रिया अदा करे सा मैं। ऐं तुसां व्यूज़ भी ॾियो ऐं तुसां लाइक कमेंट शेयर ऐं दोस्तां नाल भी वंडाओ तो तुसांजा मुहब्बतां हुजनि, असांजा प्यार हुसी तुसांजा मुहब्बतां भी हुजनि। जेकॾहिं तुसां असां न चईसो असांजा भी यार रूह न थी यार आज व्लॉग बनाऊँ या क्या करूँ क्या ना करूँ। तो इन वीडियो ना मज़ेदार वीडियो स्टार्ट करूँ पहले तो सारे यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करो। अभी जो है ना मैं लिखता हूँ, अभी जो है ना क्या 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 वो छोड़ो उस बात को। जो है ना मैं अभी क्या करता हूँ, अपना काम करता हूँ। अब वो क्या है ना उस्ताद ने दिया था इंग्लिश का, जो है ना हमें अपना सबक एक जो है उस्ताद लिखाए थे एक्सरसाइज, और वो अब मैं लिखता हूँ। ये रहा मेरा इंग्लिश का बुक, ये रही मेरी किताब, और इधर से पेनियों को भी निकाल लेते हैं, जेब को यहाँ पे खोल दे। और ये रही नीली पेन, ये रही रेड पेन, इसको इधर रख लेते हैं। तो फिर अभी हम अपना जो है ना काम शुरू करते हैं स्कूल का, फिर जो है ना मिलते हैं, बाय। ये दिया था उस्ताद ने, ये आप देख रहे होंगे 5.1 रीडिंग कम्प्रेंशन यूनिट 5 वाइल रीडिंग एक्सरसाइज में 1। ये जो है ना एक्सरसाइज में पहले ये लिखते हैं, रीड द टेक्स्ट एंड आंसर द फॉलोइंग क्वेश्चन। पहला ये है एमसीक्यूज, इसका ये है who had the most influence in shaping the life his। इसका पहला जो है ना ऑप्शन है ये है his grandfather, बी है his father, सी है his mother, डी है his friends। इसका जो करेक्ट आंसर है वो है his mother। दूसरा एमसीक्यूज है why did he choose to help people instead of earning money for himself। पहले जो ऑप्शन है ए his father told him to do so, ये है ए his father told him to do so। बी इसका ऑप्शन है his mother taught him to be kind and charitable। सी है he had a lot of money so he did not need to work। डी है ही वॉज अ लेजी पर्सन। इसका जो करेक्ट आंसर है वो है बी हिज मदर टॉट हिम टू बी काइंड एंड चैरिटेबल। जो दूसरी एक्सरसाइज है वो यहाँ से होती है, वर्क एंड पेयर्स एंड मैच देम विथ देयर मीनिंग। ये जो है ना ये है मीनिंग, यहाँ पे हमें लिखना है वर्ड, यहाँ पे एक लिखा हुआ है नेटवर्क। जो इधर जो लिखना है ना वो है ये पहला है वो है होम इन ट्रेन वर्क। ये जो उस्ताद ने टेक कराते हैं वो जो माना जो जिसका नंबर होगा हम उसे वो लिखे देंगे, 1 है या 2 है या 3 है। इसलिए अब हम ये काम अपना मुका लें तो अच्छा होगा। ये 1 है 2 पैराग्राफ, ये 3 वो 4 ये 5, इसको मुकाएं फिर बाद में मिलते हैं। हाणे असांजो पंहिंजो स्कूल जो कमु आहे उहो पहिरियां लिखी छॾियो आहे। हाणे असां वञी रहिया आहियूं, मां वञी रहियो आहियां पंहिंजी उताक ते। तव्हांखे मां पंहिंजी उताक शायदि कोन ॾेखारी आहे पहिरें व्लॉग में। अॼु तव्हांखे पंहिंजी उताक जो न हर सिस्टम ॿुधाईंदुमि छा आहे छा असांजी उताक ते न आहे। त पहिरियां माना मां तव्हांखे ॿुधायां छा उताक जो लोक आहे पूरो। हीउ जेको आहे हीउ ॾेई चुको ट्रैक्टर, इनके माना ट्रैक्टर जो धिको इनके लॻो डटी
ही त माना पहिरियां माना माशाअल्लाह माना ग्राउंड आहे वॾो ईअं सम्झ ॿियो छा। ही तव्हां ॾिसी सघो था, ही माना हिकु सूफ़ो हिकु कोठो आहे। माना हू उते वॉशरूम बीठो आहे, ही हिकु नेम जो वण आहे, ही बि नेम आहे, हू बि चकू आहे, हू शातूत आहे जेको ॾिसी सघो था सफ़ा छणी वियो आहे। ही हिकु आहे छाजो वणु सुहांजणो आहे, तव्हां ॾिसी सघो था। ही माना गुल वग़ैरह खयूं पियो आहे, तव्हांखे मां ॾेखारींदोमांव सोरो हरी करे ॾिसो था। ॾिसो ॿू झलियूं पियो आहे, बसि कुझु ॾींहंनि में वरी हिन जा गुल फुटंदा, गुल माना फुटी करे वरी हिन जी माना इहा थींदी भाॼी माना चढ़ींदासीं वरी। माना ही आहे पाण वटि हिकु ॼमूं जो वणु, ही त किकेर आहे, ही मंझांदड़ी आहे असां चवंदा आहियूं सिंधी में, हू बि ॼमूं आहे जंहिंमें माना ही टोटल माना कुल तव्हां ॾिसी सघो था। असांजी ही जो पोयों बीठो आहे इहो मुंहिंजो घरु आहे, ही मुंहिंजो घरु आहे, ही असांजे माल जो छपिरो आहे, हिते ट्रैक्टर बीहंदो आहे, ही असांजे घर जो वॾो लइयो आहे। ही माना बिल्कुलु माना खुलियो माहौल आहे जंहिंमें हुई असांजी उताक आहे, ही माना असांजी उताक ते सावकरा दला माना छॿनि, जंहिंमें मां तव्हांखे छा ॿुधायां त माना इहा असांजी उताक हुई। तव्हां ॾिठी जॻहि तव्हांखे पसंदि आई हुजे त पोइ माना असांखे ॿुधाइजो। तंहिंजे करे मां चयो त इहा बि पंहिंजे दोस्तनि सां हिकु शेयर करण जी ॻाल्हि आहे। पर मां त माना अॼु न सुभाणे न ॿेड़ी तव्हांखे ज़रूरु ॿुधायां इन माना पंहिंजी उताक जे बारे में, पंहिंजे पाण जे बारे में। त माना मुंहिंजो नालो असल में सैफ अली आहे, तव्हांखे हल ॿुधायो आहे अलाए न ॿुधायो। मुंहिंजो नालो सैफ अली आहे, मुंहिंजे वालिद साहिब जो नालो हाजी शफ़ी मोहम्मद पिताफ़ी आहे, ऐं मुंहिंजे ॾाॾे जो नालो हाजी सईद अहमद पिताफ़ी आहे। ऐं मां हाणे ॿिया बि तव्हांखे ॿुधाईंदुमि पर हिकु ई वीडियो में न ॿुधायां, हीअं न तव्हांजे ज़हन में बीहनि अलाए कोन बीहनि। तव्हांजे करे इहो आहे माना असांजो थोरो जहिड़ो विलाग, असांजे ॻोठ जो विलाग, इन जे माना असां हिकु मां सोचियो इन ते माना असां हिकु माना पंहिंजे माहौल जो माना क्रिएट, पंहिंजे माहौल जी माना ख़ुशहाली, पंहिंजे माहौल खे बदिलाइण लाइ त माना इंसानु जेको कुझु करे न करे सघे थो। तंहिंजे करे त माना इंसानु को न को कमु करे सघे थो। पहिरियां तव्हांखे पंहिंजो को न को बिज़नेस अपनाइणु घुरिजे, पंहिंजो बिज़नेस हुजे न का माना। मूंखे बि शौक़ु कोन्हे, मूंखे सिर्फ़ु हिकु इहो शौक़ु आहे बिज़नेस जो, पाण पंहिंजो कारोबार कंदो। अलाह जो शुक्र आहे, अलाह ॾिनो त माना पंहिंजो कारोबार तमामु माशाअल्लाह सुठो कंदासीं। ऐं न त वैसे बि सोशल अॼुकल्ह माना कमु वधी विया आहिनि, तमामु माना सुठी लेवल ते हली रहिया आहिनि। तंहिंजे करे त माना मां बि सोशल ते बि कमु शुरू करे ॾिनो आहे। इंसानु कोशिशि कंदो रहे, हू हिकु न ॿी न टी फील्ड में ज़रूरु कामयाबु थी वेंदो। मैं यहाँ पे खड़ा था, इधर से ये मेरा एक मलेर आ रहा था और वो ये एक मेरा मलेर है, लोग आते हुए ग्राउंड पे। ये मेरा भाई है, ये मेरा भाई है, ये मेरा मसात है जो आ रहा है, इसको आप देख रहे हैं। यो हाल है जो नालो शकील अहमद है, ही अब्दुल सलाम, ही अब्दुल बरकत और अमीरू मसाद फ्याज। ये देख रहे हैं, ये मेरे जो है ना ये चंडरे थे चंडरे हैं, मतलब कि होशियार से होशियार ये लोग हैं। और इधर से यार हमें भी लाइक खिला दो ना भाई। कैसे भाई मैं विलागर हूँ, आधा जो इज्जत करते हो आधा बेइज्जती करते हो। लोग कौन पे हो भाई, सिंधी में बात करें, सिंधी में। ये जो मैं जो हूँ ना कभी इंग्लिश उर्दू में बात कर रहा हूँ, कभी सिंधी में। इसके ही मां जो मसाता ही भी विलागरा शुरू थे तो ही भी विलागरा से पान में ही विड़ा प्यान ही मां जो मुलेर है सही ही सही असांजो ताका ही ॾिसी सघो था। सिंधी मुर्गा वधा आहिनि, ही माना सभु भाई मूंखे लॻे थो मां जो आहिनि सॼे ही घोड़ी अथव। हाणे दोस्तो असां पंहिंजी वीडियो खे बंदि करे अॼु जो इहो असांजो व्लॉग, त असां हिन व्लॉग खे अॼु अलविदा था कयूं।